अस्सलाम वालेकुम। छा तव्हां पंहिंजी जिस्मानी सघ, मर्दानी ताक़त ऐं सुप्रीम काउंट जी घटिताई बाबति परेशान आहियो? जदीद दवाउनि जे बजाइ कुदरती जड़ी बूटियूं बग़ैर कंहिं नुक़सान जे सभ खां बहितर नतीजा ॾियनि थियूं। अचो त ॼाणूं त कहिड़ियूं बूटियूं जड़ी बूटियूं आहिनि हिन मसइले लाइ बहितरीन। सभ खां मशहूरु ऐं फ़ाइदेमंद बूटियूं आहिनि। नंबर 1 अश्वगंधा। हीअ सुप्रीम जी तइदाद में उन्हनि जी हरकत खे वधाइण में जादुई असरु रखे थी। ॿियो नंबर अशी मूसली। हीअ मर्दानी कमज़ोरी खे ख़तमु करणु ऐं सुप्रीम जे घटाइण लाइ सिंध ऐं पाकिस्तान में सदियुनि खां इस्तेमालु थी रही आहे। टियों नंबर आहे बुकारूट। ज़रख़ेरी ऐं जिनसी तवानाई खे वधाइण लाइ दुनिया में मशहूरु बूटी आहे। मुख्य फ़ाइदा। सुप्रीम जे वाध में मनी जे जीवड़नि जी घटिताई खे तेज़ीअ सां पूरो कनि थियूं। ताक़त ऐं तवानाई। जिस्म जी सुस्ती, थक ऐं अंदरूनी कमज़ोरीअ खे ख़तमु करे थो। औलाद जे हुसूल में ईंदड़ रुकावटुनि खे दूर करण में मददगार ऐं मुदाफ़ती निज़ाम जिस्मानी क़ुवत मुदाफ़ियत खे मज़बूत करे थो। खाइण जो तरीक़ो ऐं मिक़दार। पाउडर जी सूरत में अश्वगंधा या अशी मूसली जो सफ़ूफ़ अधु खां 1 चमिचो गरम खीर सां गॾु सुबुह या राति जो सुम्हण महिल इस्तेमालु करियो। मिक़दार जो वज़न। रोज़ानो 3 खां 5 ग्राम ताईं पाउडर काफ़ी आहे। उन खां वधीक मिक़दार इस्तेमालु न करियो। को बि नुस्ख़ो लॻातार 1 खां 2 महीननि ताईं इस्तेमालु करण खां पोइ कुझु ॾींहं वक़्फ़ो ॾियो। ही पोस्ट पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर करियो त जीअं ॿिया बि फ़ाइदो हासिलु करे सघनि।